कोई भी हिन जे सिहत में कलाम न कंदो सवाइ उन जे जेके अलीअ सां तासुब हूंदो। अच्छा, किताबनि जी दुनिया ख़तम थी, हाणे अचो ॾिसो रसूल चयो छा आहे, ख़ुतबे में चयो छा आहे। ही मूं वटि 18 सिफ़ा आहिनि, 18 सिफ़ा आहिनि। हाणे साईं जन फरमायो 1 लख खां वधीक जो मजमू आहे, हितां 1 लख कोन 1000 बि कोन वेठा हो, तॾहिं बि स्पीकर खां सवाइ मुंहिंजो आवाज़ कोन पुॼंदो। ये रसूल अकरम कीअं फरमायो, आख़िर ताईं थो पुॼे। 1 लख जो मजमू पहुचे थो, तरीक़ो छा आहे। रसूल अकरम ख़ुतबे जो हिकिड़ो हिसो फरमाइनि था, ख़ामोश थियनि था, कुझु फ़ासिले ते उहो माण्हू बीठो आहे जेको ॿुधी सघे थो। उहो रसूल अकरम जो उहे साॻई जुमिला वरी वरजाए थो ताकी अॻियां ॿुधनि। वरी कुझु फ़ासिले ते हिकिड़ो ॿियो बीठो आहे, उहो जेको ॿुधी सघे थो उहो हिन जा ॿुधे थो, वरी साॻा ई इहो जुमिला, इनखे चवंदा आहिनि मुकब्बिर। मुकब्बिर इहे रसूल अकरम जुमिला चवनि था, मुकब्बिर शुरू था थियनि पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ, जेसि ताईं पहुचंदे 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 आख़िर ताईं नथा पहुचनि, रसूल अकरम जन बीठा आहिनि। आख़िर ताईं पहुचे त वरी शुरू करे रसूल अकरम। हाणे अगरि इहो ख़ुतबो 18 सफ़नि जो आहे त इहो घणनि कलाकनि में मुकमिल थियो हूंदो। केतिरा कलाक इहे उस में बीठा हूंदा बग़ैर छांव जे। काई हदीस न आहे जेका 109 सहाबिन खां रिवायत हुजे। छो एतिरनि खां रिवायत थी, हिन करे त कलाकनि जा कलाक इन्हनि खे रसूल बीहारियो आहे। ऐं वेही बि न ॿुधो, बीही ॿुधो। मजलिस वेही थींदी आहे, जलसो वेही थींदो आहे। गदीर जो जलसो वेही न, बीहो त कुझु तव्हांजूं टंगूं बि सुकनि, ख़बर त पवे त छा आहे। हाणे मां अर्ज़ु कयां थो, रसूल अकरम जन पंहिंजे ख़ुतबे खे 11 हिस्सनि में विरहायो। अगरि मौज़ूआत जे लिहाज़ खां ॾिसो 11 हिस्सा आहिनि, उन हर हिसे मां थोरो थोरो बयानु कंदुसि। सॼो बयानु कंदुसि सभु थी वेंदो, थोरो थोरो हिसो बयानु कंदुसि 11 हिसनि मां। सभ खां पहिरीं अलाह जी हमदो सना कई आहे, उनखां पोइ रसूल अकरम फरमान ॿुधायो आहे त अलाह जो मूं ते फरमान नाज़िल थियो, या इहो रसूल भले फरमान बयानु थियो, उनजी अहमियत बयानु थी। उनखां पोइ पाण अली अलैहिस्सलाम ऐं 12 इमामनि जे इमामत जो ऐलान कयो। उनखां पोइ रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे बुलंद कयो, ख़ुतबे जो हिकिड़ो हिसो फरमायो। उनखां पोइ अली अलैहिस्सलाम खे लाथो आहे, आयत नाज़िल थी अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। उनखां पोइ वरी इमामत जी ताक़ीद कई आहे। इहो 5हों हिसो। 6हों हिसो पाण फरमायो मुनाफ़िक बि आहिनि, कार शिकनी बि कंदा, उन्हनि जे बारे में बि रसूल अकरम ख़ुतबे में बयानु कयो, उन्हनि जा बि कुझु हिसा बयानु कंदुसि। 7हें हिसे में रसूल अकरम बयानु कयो आहे त हाणे जेको मुंहिंजे हिन ऐलान ते अमल कंदो उनजी हैसियत छा आहे, जेको न अमल कंदो उनजी हैसियत छा आहे। यानी छा, मुहिब्बे अलीअ जी हैसियत छा आहे ऐं मुबग़िज़े अलीअ जी हैसियत छा आहे। इहो हिसो रसूल अकरम बयानु कयो आहे। अजीब 8हें हिसे में ख़ुसूसियत सां गदीर जे मिंबर ते ख़ातमुन नबिय्यीन इमाम महदीअ जो कसीदो पढ़ियो आहे। उनजा कुझु हिसा बयानु कंदुसि। 9हें हिसे में रसूल अकरम फरमायो हाणे हिन जी बैअत कयो, हाणे हिन जी बैअत कयो। पोइ 10हें हिसे में पाण फरमायो हे हलाल हलाल हराम मां ॿुधाए वियो आहियां,
अगरि शक पवेव त हिन अलीअ खां पुछिजो, अगरि न मालूम हुजेव तॾहिं बि हिन अलीअ खां पुछिजो। आख़िर में पाण चयो आहे त हाणे तव्हां सभु भुन वेंदो अली अलैहिस्सलाम जी बेअत करण लाइ। त बेअत कीअं थींदी आहे तव्हांखे ख़बर आहे? बेअत हीअं थींदी आहे त जेको बेअत वठे थो उनजो साॼो हथु मथे थींदो आहे, ॾियण वारो अची पंहिंजो हथु हेठां ॾींदो आहे ऐं कुझु जुमिला चवंदो आहे पंहिंजी वफ़ादारीअ जा। हाणे न 1,24,000 अचनि ऐं हिकु हिकु थी इहे बेअत थिए त इहो त साल लॻी वेंदो। रसूल अकरम पोइ छा फरमायो आहे? हाणे मजमूई बेअत कयो ताकि टाइम ख़र्च न थिए। आख़िर में रसूल अकरम दुआ कई। हाणे इन्हनि सभिनी 11 हिस्सनि मां थोरो थोरो अव्हांजे ख़िदमत में। अगरि तव्हांखे अरबी अचे हा तव्हांखे ख़बर पए हा त जीअं गदीर जे मौक़े ते जेके आयतूं आहिनि क़ुर जूं उहे फ़साहत ऐं बलागत जे औज ते आहिनि। रसूल अकरम जो ही ख़ुतबो बेफ़साहत ऐं बलागत जे ओज ते आहे। अहिड़ो डिघो ख़ुतबो रसूल अकरम जो बि इजायत न आहे। हिन जेतिरो डिघो किथे न आहे। मशहूरु थो कयां, पहिरियों जेको आहे उहो हमद ऐं सनाए इलाही अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अला फी तवहुदिही। हमद आहे उन अल्लाह जे लाइ जेको पंहिंजे तौहीद में बुलंद आहे। वदना फी तफर्रुदिही, अकेले हूंदे बि बंदनि जे क़रीब आहे। जल फी सुल्तानिही, हुनजी सुल्तानी बाजलाल आहे। अज़म फी अरकानिही, हुनजी मखलूक जी रुकनियत जेका आहे उहा निहायत पुख्ती आहे। अहात बिकुल्ल शैइन इल्मा, हुनजे इल्म में हर शइ वहुव फी मकानिही, हिलंदो जुलंदो लहंदो चढ़ंदो न आहे। करीमुन हलीमुन ज़ुआनातिन, करीमुन हलीमुन ज़ुआनातुन क़द वसअ कुल्ल शैइन रहमतहू। अरबी ॼाणो आहे त तव्हांखे ख़बर पए त छा रसूल अकरम फरमायो। सभिनी जो तर्जुमो मां नथो करे सघां। फरमाइनि था हुनजी रहमत हर शइ खां वसी आहे। वमन अलैहिम बिनिअमतिही, हर इंसान ते हुनजी रहमत आहे। ला यअजल बिइंतिकाम, ही इंतिकाम वठण में जल्दी नथो करे। हुवल लतीफुल ख़बीर व अशहदु अन्नहु अल्लाहुल लज़ी मलअ अद-दहर क़ुद्सुहु। हिकिड़ो हिस्सो इन जो। उन खां पोइ लम यकुन लहू ज़िद्दुन वला निद्दुन, न हुनजो को ज़िद्द आहे न हुनजो को साथी आहे। अहदुन समदुन लम यलिद वलम यूलद वलम यकुन लहू कुफुवन अहद। इलाहुन वाहिदुन रब्बुन माजिदुन यशाउ फयमज़ी व युरीदु फयक़ज़ी व यअलमु फयुहसा व युमीतु व युहयी। अगरि तव्हांखे मामूली अरबी अचे त तर्जुमे जी ज़रूरत न आहे। व युफ़्किरु व युग़नी, फ़क़ीर बि हू थो करे गनी बि हू थो करे। व युज़हिकु व युबकी, खिलाए बि हू थो रुआरे बि हू थो। अहमदहू कसीरन, मां हुनजी कसीर हमद थो कयां। व अशकुरुहू दाइमन, सदाई हुनजे शुक्र में आहियां। अलसराए वज़र्राए, आसानीअ में बि तकलीफ़ में बि। व शिद्दते व रखा, हमद जो हिस्सो ख़तम थियो, ॿियो हिस्सो अचे थो। अल्लाह जो आम हुकुम नाज़िल थियो अथव। अल्लाह जो अहम हुकुम नाज़िल थियो अथव। उक़िर्रु लहू अला नफ़्सी बिल उबूदिय्या, मां इक़रार थो कयां त हुनजो बंदो आहियां। मूंखे इक़रार आहे मां हुनजो बंदो आहियां। व उशहिदु लहू बिर्रुबूबिय्या, इहा बि शहादत ॾियो थो हू मुंहिंजो रब आहे। व उअद्दी मा उही बिही इलैया, ऐं जेको वही थिए थो उहो मां अदा करण वारो आहियां। ला इलाहा इल्लाहु, हुन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ न आहे। लिअन्नहु क़द अअलमनी, मां ॼाणा थो। इन्नी इल्लम अबलिग, जेकॾहिं मां उहा तबलीग न कंदुसि। मां अनज़ल इलैया, जेको मूं ॾांहुं नाज़िल थियो आहे। फी हक़ अलीयिन, अलीअ जे हक़ में। फमा बल्लग़्त रिसालतहु, ॼण मां रिसालत अदा नाहे कई। वक़द ज़मिन ली तबारक व तआला अल इस्म, हिन महफ़िल खे फिटाइण जी ज़मानत अल्लाह ॾिनी। हाणे किसो न ॿुधाईंदुसि त कीअं अल्लाह ॾिनी, छा थियो पोइ, इहो कंहिं ॿिए मौक़े ते।
वहु अल्लाहुल काफ़ियुल करीम। जॾहिं हुन ज़मानत ॾेई छॾी त काफ़ी आहे मुंहिंजे लाइ, करीम आहे। फ़अौहा इलैया, मूं ॾांहुं इहा वही थी आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िला इलैक मिर रब्बिक। वो पाण फरमाईंदा विच में आयत खे छॾे, फी अलीइन, इहो अलीअ जे हक़ में नाज़िल थियो आहे, यानी ख़िलाफ़, यानी हुनजे ख़िलाफ़त जे लाइ नाज़िल थियो आहे। ले अली इब्न अबी तालिब, अली इब्न अबी तालिब जे ख़िलाफ़त लाइ। पोइ वरी आयत पढ़नि था, व इन लम तफ़अल फमा बल्लग़त रिसालतहु वल्लाहु यअसिमुक मिनन नास माशरन नास मा क़स्सरतु फी तबलीग मा अंज़लल्लाहु तआला इलैया। जेको बि अल्लाह ताला मूं ॾांहुं नाज़िल कयो आहे, मां कॾहिं हुन में तक़सीर कोताही न कई आहे। सबब हाज़िहिल आया, हिन आयत जो सबब छा आहे? इन जबराइल हबत इला मिरारन सलासन, मूं वटि जिब्रील 3 दफ़ा आयो। अॻ में अर्ज़ कयमि 3 दफ़ा मूं वटि जिब्रील 3 दफ़ा आयो आहे। यामुरुनी अनिस सलाम, सलाम रब्बी वहुव सलाम, हुन सलाम जे तरफ़ां मूं ॾे सलाम खणी आयो। अन अक़ूम फी हाज़ल मशहद, उते ई मूंखे इतलाउ त हिन जाइ ते मूंखे बीहणो आहे। फलम कुल अबयज़ व अस्वद, हाणे ॼाणे वठे हर को कारो बि अछो बि। अन अली इब्न अबी तालिब अखी व वसीयी व ख़लीफ़ती, ही अली मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, अखिया वसीया, फी उम्मती व इमाम मिन बादी, मूंखां पोइ इमाम आहे। अल्लज़ी महल्लुहु मिन्नी महल्लु हारून मिन मूसा इल्ला इन्नहु नबिय्यु बादी, हुनजी हैसियत मूंसां उहा ई आहे जेका हारून जी मूसा सां ई, सवाइ इन जे त मूंखां पोइ को नबी न आहे। वहुव वलियुकुम बअदल्लाहि व बअद रसूलिही, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां पोइ तव्हांजो वली ई अथव। वक़द अंज़लल्लाहु तबारक व तआला अला ज़ालिक आयतन मिन किताबी, तव्हांखे ख़बर आहे त अॻ में अल्लाह ताला इहा आयत नाज़िल करे चुको आहे। इन्नमा वलियुकुम अल्लाह व रसूलुहु, तव्हांखे ख़बर आहे इहा विलायत वारी आहे, ख़ुतबो आहे रसूल जो। तव्हांखे ख़बर आहे इहा आयत अल्लाह ताला अॻ में नाज़िल करे चुको आहे। वहुव अली इब्न अबी तालिब, वो अली हुयो, अल्लज़ी अक़ाम अस्सलात, जंहिं नमाज़ क़ाइम कई, व आत ज़कात, वहुव राकिअ, ज़कात ॾिनी जॾहिं हू रुकुअ में हुयो। युरीदुल्लाहु अज़्ज़ व जल्ल फी कुल्लि हाल, हाणे अल्लाह जो इरादो जेको हुजे उहो थिए थो। अच्छा, साल तो जिब्रील अन यस्तअफली, मां जिब्रील खे चयो त जिब्रील मूंखे हिन खां छॾ, छो त मुनाफ़िक़ आहिनि, मीटिंग मिटाए छॾींदा। न, मूंखे चयो त न, तव्हांखे तबलीग करणी आहे। अय्युहन नास, ए इंसानो, छो मां चयो पे त फिटी वेंदी। बिक़िल्लतिल मुत्तक़ीन व कसरतिल मुनाफ़िक़ीन, छो पे चयो? बिक़िल्लतिल मुत्तक़ीन व कसरतिल मुनाफ़िक़ीन व हीलल मुस्तहज़ीन, ठठोल करण वारनि जूं ठठोलूं। अल्लज़ीन वस्फ़हुमुल्लाहु फ़ी किताबिही, इन्हनि जी वस्फ़ अॻ में ई क़ुरान मजीद में अल्लाह करे छॾी आहे अहिड़नि जी। छा? बिअन्नहुम यक़ूलून बिअल्सिनतिहिम मा लैस फ़ी क़ुलूबिहिम, अॻ में ई चई छॾियो आहे त जेको ज़बान सां चवंदा आहिनि दिलनि में न आहे हूंदो। हाणे बि ज़बान सां चवंदा, दिलि में न हूंदो न, ज़बान सां चवंदा, दिलि में न हूंदो न। वलो शिअतु अन असमल क़ाइलीन, अगरि मां चाहियां न त उन्हनि जा नाला बि खणी सघां थो। अगरि चाहियां उन्हनि जा नाला खणी सघां थो। बिज़ालिक बिअस्माइहिम लसमैत वन व अन औमा इलैहिम बिअयानिहिम बिऔमत, इशारो करे उन्हनि जो जिस्म बि ॾेखारे सघां थो। ही अथव वलाकिन्नी वल्लाहि फी उमूरिहिम क़द तकर्रमत, पर मां पंहिंजी करामत ॾेखारींदे ईअं नथो कयां। न त तेसि ताईं घणनि जो साह तुम हुयो, अलाए छा थींदो।
ही ॿियो हिसो, टियों हिसो। फ़अलमू मआशिरन नास, ऐं इंसानो ॼाणे वठो, अनल्लाह क़द नसबहू लकुम, अली खे बीहारे फरमाइनि था हिन खे अल्लाह ताला नसब कयो आहे, लकुम वलियन, तव्हांजे लाइ वली, व इमामन, इमाम, फरज़ ताअतहू अलल मुहाजिरीन वल अंसार, हिन जी इताअत मुहाजिरनि ऐं अंसारनि ते फर्ज़ कई आहे। व अल ताबईन लहुम बि इहसान, जेके इन्हनि खां पोइ ईंदा उन्हनि ते बि, व अलल बादी वल हाज़िर, जेके हाज़िर आहिनि उन्हनि ते बि, जेके न आहिनि उन्हनि ते बि, अलल अजमी वल अरबी, अजमीअ ते बि अरबीअ ते बि, अल हुर्र वल ममलूक, आज़ाद हुजे ग़ुलाम हुजे, व सगीर वल कबीर, नंढो हुजे वॾो हुजे, व अलल अबियज़ वल असवद, अछो हुजे कारो हुजे, अला कुल्ल मुवाहिदिन, पर जेकॾहिं तौहीद परस्ता त हिन जी इताअत अथसि। अगरि न तौहीद ते मञे थो पोइ ही अथसि अली। माशिरन नास, ऐ इंसानो, इन्नहु आखिरु मक़ाम अक़ूम फी हाज़ल मशहद, ख़बरदार ॼाणे वठो ही मुंहिंजो आख़िरी ख़ुतबो अथव, वरी न ॾींदोमांव, आख़िरी दफ़ो बि तव्हांजो ख़ुतबो थो ॾियां, उन मां ख़ुदा जे तरफ़ वेंदुसि, वरी न ॾींदुसि तव्हां से। हासल मशहद फस्मऊ व अतीऊ वनक़ादू लिअम्रिल्लाह रब्बिकुम, हाणे छा आहे, ॿुधो, इताअत कयो ऐं पंहिंजे रब जे हिन हुक्म जे साम्हूं सिर झुकायो। फ़इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल मौलाकुम व इलाहुकुम, तव्हांजो रब, तव्हांजो मौला बि आहे, तव्हांजो इलाह बि आहे। सुम्म मिन दूनिही रसूलुहु व नबियुहु अल मुखातिबु लकुम, उन खां पोइ उनजो रसूल जेको तव्हां सां ॻाल्हाए थो इहो वली आहे। सुम्म मिन बादी अलीयुन वलियुकुम व इमामुकुम बि अम्रिल्लाहि रब्बिकुम, पोइ तव्हांजो ही अली इमाम बि अथव तव्हांजे रब जे अम्र सां। तुम अल इमामतो फी ज़ुर्रियती मिन वुल्दिही इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं हाणे इमामत नस्ल त हिन जे में हूंदी पर औलाद मुंहिंजो हूंदो। अच्छा, ला हलाल इला मा अहल्लल्लाहु व रसूलुहु व हुम, काई शइ हलाल न आहे सवाइ उन जे जेके अल्लाह हलाल करे, रसूल हलाल करे ऐं ही हलाल कनि उनखे। कोई शइ हलाल न थींदो सवाइ उन जेके अल्लाह हलाल करे, उनजो रसूल हलाल करे या ही इमामत जो सिलसिलो हराम करे। इल्ला मा हर्रमहुल्लाह अलैकुम, काई शइ तव्हां ते हराम न आहे सवाइ उन जेके अल्लाह हराम करे, व रसूलुहु व हुम, या अल्लाह जो रसूल हराम करे या ही तव्हां ते हराम करे। वल्लाहि अज़्ज़ व जल्ल अर्रफ़नी अल हलाल वल हराम वमा अफ़ज़यतु बिमा अल्लमनी रब्बी मिन किताबिही व हलालिही व हरामिही इलैहि, ख़बरदार जेको बि मूं वटि अल्लाह ताला हलाल ऐं हराम नाज़िल कयो आहे, कुझु त तव्हांखे ॿुधायो अथनि, सभु न ॿुधायो अथमि, सभु हिननि खे ॿुधायो अथनि। तव्हांखे थोरो ॿुधायो जेको तव्हांजी ज़रूरत हुई, बाक़ी हिननि खे ॿुधायो अथमि। माशिरन नास, ऐ इंसानो, फज़लू, हिनखे पंहिंजे मथां फज़ीलत ॾियो। मा मिन इल्मिन इल्ला वक़द अहसाहु अल्लाहु फी, कोई इल्म न आहे जेको अल्लाह मुंहिंजे अंदरि न रखियो हुजे। व कुल्लुन इल्मुन उल्लिमतु फ़क़द अहसैतुहु फी इमामिल मुत्तक़ीन, जेको इल्म अल्लाह मूंखे ॾिनो उहो समूरो इल्म मूं हिन इमामुल मुत्तक़ीन खे ॾिनो आहे। वमा मिन इल्मिन इल्ला वक़द अल्लमतुहु अलियन, कोई अहिड़ो इल्म न आहे जेको मां अलीअ खे न ॾिनो हुजे। वहुव इमामुम मुबीन, इहो ई अथव इमामुम मुबीन, अल्लज़ी ज़करहु अल्लाहु फी सूरत यासीन व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिम मुबीन, इहो ई अथव उहो इमाम मुबीन जंहिंजो यासीन में सूरत में अल्लाह ज़िक्र कयो आहे। हर शइ जो इल्म मां इमाम मुबीन में रखियो आहे। मुख़्तसिर थो कयां, मुख़्तसिर। माशिरन नास,
इंसानो वल्लाहि बशरल अव्वलून मिनन नबिय्यीन वल मुरसलीन, मुंहिंजे लाइ पोयां जेके नबी गुज़रिया आहिनि सभिनी मुंहिंजी बिशारत ॾिनी। जेके नबी गुज़रिया सभिनी बिशारत मुंहिंजी ॾिनी। ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन, ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन वल हुज्जतु अला जमीइल मखलूकीन मिन अहलिस समावात वल अर्ज़ीन। ये हुज्जत है आसमानन ते बि ज़मीन ते बि। फमन शक फी ज़ालिक, जेको इन में शक कंदो फ़क़द कफ़र कुफ़्रल जाहिलियतिल ऊला, उन जाहिलियत ऊला वारो कुफ़्र कयो। जंहिं मूं में मुंहिंजे इन शइ में शक कयो त अंबिया मुंहिंजी बिशारत ॾिनी आहे, उन छा कयो? वापसि मोटियो जाहिलियत जे कुफ़्र में। वमन शक फी शैइन मिन क़ौली हाज़ा, ऐं जेको हाणे पियो चवां जेको इन में शक कंदो फ़क़द शक मा कुल्ल मा उनज़िल इलैया, जेको बि मुंहिंजे तरफ़ां क़ुर नाज़िल थियो उन सभिनी ते उनजो शक आहे। सभिनी ते उनजो शक आहे। वमन शक फी वाहिदिन मिनल अइम्मा, ऐं जेको हीउ जेको मां ॿुधायां थो इमामनि जो सिलसिलो, इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े इमाम जो शक कंदो फ़क़द शक फी कुल्ल मिनहुम, उन्हनि सभिनी ते शक कयो। वशाक फीना फिन्नार, जेको असां में शक कंदो जहन्नम में। अच्छा, ॿुधण जो त आहे न अञा हौसलो। अच्छा, माशरन नास, विचऊं विचऊं थो पढ़ां, सॼो नथो पढ़ां, विचऊं विचऊं हिसा थो कढां। माशरन नास, ए इंसानो तदब्बुरुल क़ुरान व फ़हमू आयातिही, क़ुरान ते गौर कयो, उन्हनि जे आयतुनि खे सम्झो। वंज़ुरू इला मुहकमातिही, उन जे मुहकम आयतुनि ते नज़र रखो। वला तत्तबिऊ मुतशाबिही, मुतशाबिह आयतुनि जे पोयां न पियो। फवल्लाहि लन युबय्यिन लकुम ज़वाजिरुहु वलन यूज़ि लकुम तफ़सीरुहु इल्ला अल्लज़ी अना आख़िज़ु बियदिही। इन क़ुरान जी तफ़सीर वज़ाहत कोई बि बयान न कंदो सवाइ उन जे जंहिंजो हथ पकड़ियो मां बीठो आहियां। वराफ़िउ बियदी, जंहिंजो मां हथ पकड़ियो बुलंद कयूं बीठो आहियां। व मुअल्लिमुकुम अमन कुंत मौलाहु फ़हाज़ा अलीयुन मौलाह हुवा अली इब्न अबी तालिब अखी व वसीयी व मुवालातिही मिनल्लाहि अज़्ज़ व जल्ल। हुनजी विलायत अल्लाह ताला नाज़िल कई आहे। इते जॾहिं पहुता रसूल अकरम ते, अजीब कैफियत तारी थी। फरमाइनि था माशरन नास इन अलियन वत्तय्यबीन मिन वुल्दी मिन सुल्बिही, ऐं इंसानो बेशक ही अली ऐं हिन जे सुल्ब में जेका मुंहिंजी औलाद आहे तय्यबीन आहे। वहुव थिक़लुल असग़र वल क़ुरआनु थिक़लुल अकबर फ़कुल्लु वाहिदुम मिन्हा मुबनी मुनबिउ अन साहिबिही व मुवाफ़िक़ु लहू लन यफ़्तरिक़ा हत्ता यरिदा अलैहिल हौज़। तर्जुमो नथो कयां। अला वक़द बलग़, मां ॿुधाए छॾियो थी, मां ॼाणे वठो, ॿुधाए छॾियो मां ॼाणे वठो। अला वक़द औज़हत, ॼाणे वठो, मां वज़ाहत करे छॾी। अला व इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल क़ाल, अल्लाह ताला फरमायो आहे व अना क़ुल्तु अनिल्लाहि अज़्ज़ व जल्ल अला इन्नहु ला अमीरल मुमिनीन गैर अखी हाज़ा। अल्लाह फरमायो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजे हिन भाउ अलीअ खां सवाइ काइनात में कोई अमीरुल मोमिनीन थींदो ई न। ला तहिल्लु इम्राउल मोमिनीन बादी ले अहदिही गैरुहु, खबरदार मूंखां पोइ अमीरुल मोमिनीन जो लक़ब कंहिंजे लाइ जाइज़ ई न आहे।
सुम्मा क़ाल अय्युहन्नास मन औला बिकुम मिन अनफुसिकुम, तहां ते कंहिंजी हुकूमत है? क़ालू अल्लाह व रसूल, सब चवण लॻा अल्लाह जे रसूल जी। फ़क़ाल अला मन कुन्तु मौलाहु फ़हाज़ा अलियुन मौलाह, अल्लाहुम्मा वालि मन वालाहु व आदि मन आदाहु वंसुर मन नसरह वख़्ज़ुल मन ख़ज़लह। तर्जुमे करण जी ज़रूरत न आहे। अली अलैहिस्सलाम साम्हूं बीठा, हथ पकड़े ॾेखारियो, क़ुरान जो वारिस ही अथव, अमीरुल मोमिनीन ही अथव। हाणे सॾनि था वेझो, ॿिन्ही बाज़ुनि में पकड़े बुलंद था कनि, बुलंद करे हाणे फरमाइनि था माशरन नास हाज़ा अली, ए इंसानो ही अथव अली। अगर चओ त हिन जो का ख़ुतबे खे थोरो हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु कयां। अली हिते बीठो, रसूल हिकिड़ो बीठो, सभिनी जी नज़र ख़तीब ते आहे, शम्से रिसालत है, सभिनी जी नज़र ख़तीब ते आहे। अलीअ खे घुरायो, कमरे इमामत है, पंहिंजे साम्हूं बीहारियो, मिंबर खां हेठि, पंहिंजे बीहण वारे तबके खां हेठि, नज़र सभिनी जी शम्से रिसालत ते आहे। रसूल अकरम जन अलीअ खे पकड़ियो ॿिन्ही बाज़ुनि खां, बुलंद था कनि, कमरे इमामत तुलू थो थिए, शम्से नबूवत पोयां शम्से इमामत जे अॻियां कमरे नबूवत बुलंद थींदो थो अचे। एतिरो बुलंद कयाऊं जो हाणे पोयां शम्से रिसालत नज़र अचे ई कोन थो, सिर्फ़ कमरे शम्से रिसालत नज़र नथो अचे, सिर्फ़ कमरे इमामत नज़र थो अचे। हाणे फरमाइनि था माशरन नास हाज़ा आख़ी व वसी व वाई इल्मी, ही अथव मुंहिंजो भाउ अली, ही मुंहिंजो वसी आहे, मुंहिंजे इल्म जो थांव आहे, व ख़लीफ़ती फी उम्मती, मुंहिंजे उम्मत में मुंहिंजो ख़लीफ़ो आहे। अला मन आमन बी, जेको बि मूं ते ईमान रखे थो उन्हनि सभिनी जो ही आहे। वल मुवाली अला ताअतिही वन नाही अन मासियतिही, ही जेको आहे अल्लाह जी इताअत जो तव्हांखे हुकुम ॾींदो, हुनजे नाफ़रमानी खां तव्हांखे रोकींदो। इन्नहु ख़लीफ़तु रसूलिल्लाह व अमीरुल मोमिनीन वल इमामुल हादी मिन अल्लाह, अल्लाह जी तरफ़ां हादी आहे। व क़ातिलिन नाक़िसीन वल क़ासितीन वल मारिक़ीन बिअम्रिल्लाह, ॿुधाए थो वञा ही अली नाक़िसीन जो बि क़ातिल आहे, जमल क़ासितीन जो बि क़ातिल आहे, सिफ़ीन मारिक़ीन जो बि क़ातिल आहे, नहरवान। हाणे जॾहिं पाण फरमाए ही दुश्मन थींदा, अलीअ जा ही जमल वारा बि, सिफ़ीन वारा बि, नहरवाना बि, हाणे पाण हथ बुलंद कनि था, या रब अक़ूल अल्लाहुम्मा वालि मन वाला, पालनहार तूं उन सां मुहबत कजांइ जेको अलीअ सां मुहबत करे, हिननि सां न। दुआ फरमाई। जॾहिं इते पहुता त वहीअ जे नाज़िल थियण जा आसार शुरू थिया। पाण अली अलैहिस्सलाम खे हिकिड़े पासे बीहारियो, साॼे पासे पंहिंजे वेही रहिया, वही ख़तम थी, उथनि था, ख़ुतबे खे जारी फरमाइनि था। अल्लाहुम्मा इन्नक अंज़लतल आयत फी अली वलीक इंद तबयीन ज़ालिक, पालनहार ए मुंहिंजा रब, हे अलीअ जे इमामत जे वज़ाहत वक़्तु तो आयत नाज़िल कई आहे। नस्बिक इला इयाहु लिहाज़ल यौम, ऐं हिन ॾींहुं इनखे तो नस्ब कयो आहे। कहिड़ी आयत? अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। उते ई नाज़िल थी, दौराने ख़ुतबो नाज़िल थियो आहे, सभई ॾिसनि था नाज़िल थी आहे। पोइ पाण फरमायो वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लाम दीना, हाणे जो हिन दीन इस्लाम खे छॾे ॿियो को दीन इख़्तियार कंदो, फलन युक़बल मिन्हु, उनजो क़बूल कोन थींदो। वहुव फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, आख़िरत में खसारे में हूंदो। अल्लाहुम्मा इन्नी उशहिदुक अन्नी क़द बल्लग़्तु, पालनहार मां तोखे शाहिद थो बणायां त मां ॿुधाए छॾे।
मां ॿुधाए छॾियो। अच्छा, पंजो हिसो इमामत ते ताक़ीद। माशर अन्नास इन्नमा अकमल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल दीनुकुम बिइमामतिही। ए इंसानो, अल्लाह ताला तव्हांजे दीन खे इमामत जे ज़रिए कामिल कयो अथव। वमन लम यअतिम बिही, जेको हिननि जी इमामत में न ईंदो, वबिमन यकूम मक़ामहु मिन वुल्दी मिन सुल्बिही इला यौमिल क़ियामह, ऐं जेको बीठो आहे हिन जे सुल्ब मां जेके क़यामत ताईं इमाम ईंदा, उन्हनि जी इमामत में न ईंदो, हबितहुम, जेको बि अमल करे हब्त थी वेंदसि। वहुम फिन्नार, जहन्नम में वेंदो। हुम ख़ालिदून, सदाईं उन में हूंदो। वला युख़फ़फ़ु अन्हुमुल अज़ाब, ऐं जहन्नम में हूंदो त अज़ाब घटिबुनि बि कोन। वला हुम युनज़रून, वक़फ़ो बि अज़ाब में कोन मिलंदो न। माशर नास हुव नासिरु दीनिल्लाह, ही अथव अली अल्लाह जे दीन जो नासिर, अल्लाह जे दीन जो मददगार, जंहिंखे रसूल अल्लाह जे दीन जो मददगार करार ॾिए, उनखे उम्मत पंहिंजो मुश्किल कुशा करार न ॾिए। माशर अन्नास, ए इंसानो, ज़ुर्रियत कुल्ल नबिय्यिन मिन सुल्बिही, हर नबीअ जी औलाद उन जे सुल्ब मां हूंदी आहे। व ज़ुर्रियती फी सुल्बे अमीरुल मोमिनीन अली, मुंहिंजी औलाद अलीअ जे सुल्ब में अल्लाह रखी आहे। मुंहिंजी औलाद अलीअ जे सुल्ब में रखी आहे। माशर अन्नास, छहों हिसो, माशर अन्नास आमिनू बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ते ईमान आणियो, रसूल ते ईमान, आयत है। व नूरिल लज़ी उनज़िल मअहू, ऐं जेको उन सां गॾु रसूल सां गॾु नूर नाज़िल थियो आहे, उन ते बि ईमान आणियो, आयत है। बिल्लाहि मा अना बिहादिहिल आया, अल्लाह जो कसम, हिन आयत में इनमा नूर मां मुराद कोई भी ना है। इल्ला मिन असहाबी उरिफुहुम बिअस्माइहिम व अंसाबिहिम कद उमिरतु बिस्सफ़ि अन्हुम फलयअमल कुल्लु इम्रिन अला मा यजिदु लिअली फी क़ल्बिही मिनल मुहिब्बि वल मुबग़िज़। कंहिं सहाबीअ जे बारे में नाज़िल न थियो अथव, हिन अलीअ जे बारे में नाज़िल थियो अथव, पर मां घणनि जे दिलनि में मुहबत ऐं बुग़्ज़ ॾिसां पियो। माशर अन्नास अन्नूर मिन अल्लाह, ये जेको नूर चयो आहे अल्लाह ताला इन आयत में, मसलूकुन वाज़े आहे, फी सुम्मा फी मुंहिंजे अंदरि इहो नूर आहे, सभ खां अवल इहो नूर मुंहिंजे अंदरि आहे। सुम्मा फी अली इब्न अबी तालिब, उन खां पोइ इहो नूर अलीअ में आहे। सुम्मा फी नस्ल मिनहु इलल क़ाइमिल महदी, पोइ इहो नस्ल ताईं इमाम महदी ते, अल्लज़ी यअख़ुज़ु बिहक़्क़िल्लाह व बिकुल्लि हक़्क़िन हुव लना, जंहिंजे हक़ जे बारे में अल्लाह ताला तव्हां ते ताक़ीद कई आहे, ऐं हक़ त आहे ई असां अहल बैत वटि न। माशर अन्नास, ऐं इंसानो ख़बरदार, सयकून मिन बादी अइम्मतन यदऊन इलन नार यौमल क़ियामह, अहिड़ा बि इमाम थींदव जेके जहन्नम ॾे, मूंखां पोइ अहिड़ा बि इमाम थींदव जेके जहन्नम ॾे सॾींदव, अहिड़ा बि इमाम थींदव। माशर अन्नास इन्नल्लाह व अना बरीआन मिनहुम, इंसानो जाणे वठो, उन्हनि खां मां बेज़ार आहियां, मुंहिंजो अल्लाह बेज़ार आहे। माशर अन्नास इन्नी अदउहा इमामत व वरासतही फी अक़बिही इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं हिन जे अक़ब में इहा इमामत है। वक़द बल्लग़्तु मा उमिरतु बितबलीग़िहिमा, ईमान जेका मूं ते तबलीग ही मां करे छॾी। हुज्जतुन अला कुल्ल हाज़िरिन व गाइब, इहो हुज्जत आहे सभिनी ते, हाज़िर हुजे या गाइब हुजे। व अला कुल्ल अहद मिमन शहिद औ लम यशहद, जेको हिते ॾिसे थो उहो, जेको नथो ॾिसे उन ते बि। हाणे रसूल अकरम सभिनी मजमूए खे ज़िम्मेदार था बणाइनि। 1,40,24 जेको बि चओ, उन हज़ार खे मुबल्लिग ज़िम्मेदार था बणाइनि। छा था ज़िम्मेदार बणाइनि? फल युबल्लिगिल हाज़िरुल गाइब, जेको बि हिते हाज़िर आहे उन्हनि सभिनी ते ज़िम्मेदारी आहे त हीउ ऐलान सभिनी ॿियनि ताईं पुॼायो जेके गाइब आहिनि। ज़िम्मेदार आहियो तव्हां। वल वालिदो अल वलद, जेको पीउ आहे उहो वञी पंहिंजे पुट खे ॿुधाए।
केस ताईं इला यौमिल क़यामह, क़यामत ताईं। पीउ पंहिंजे पुट खे ॿुधाईंदो रहे क़यामत ताईं। माशरन नास क़द ज़ल्ल क़ब्लकुम अक्सरुल अव्वलीन, तव्हां खां अॻु में घणा गुमराह थी विया आहिनि। वल्लाहि लक़द अहलकल अव्वलीन, पोयनि खे अलाह तबाह करे छॾियो। उहो मुहलिकुल आख़िरीन, अगरि तव्हां बि कंदो त पोयनि खे बि अलाह तबाह कंदो, हलाक कंदो। घटि थो कयां। 7 हिसो। माशरन नास अना सिरातुल्लाहिल मुस्तक़ीम, मां आहियां उहो सिरात मुस्तक़ीम अल्लज़ी अमरकुम बिइत्तिबाइही, जंहिंजे पैरवी जी अलाह तव्हांखे जेको आहे उहो हुकुम कयो आहे। सुम्मा अली मिन बादी, मूंखां पोइ इहो अली सिरात मुस्तक़ीम अथव। सुम्मा वुल्दी मिन सुल्बिही अइम्मतुल हुदा, उनखां पोइ इन जे सुल्ब में ईंदड़ इमाम उहे अथव सिरात मुस्तक़ीम। यहदून इलल हक़ व बिही यअदिलून, इहे ई हक़ जे तरफ़ तव्हांखे हिदायत कंदा। ऐं कहिड़ो आहे इहो सिरात मुस्तक़ीम? पोइ पाण शुरू था कनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ये जेको तव्हां घुरो था पिया सिरात मुस्तक़ीम, मां आहियां, हीअ अली अथव, हिन जे औलाद में ईंदड़ क़यामत ताईं इमाम, इहे अथव सिरात मुस्तक़ीम। अला इन औलियाअहुम, जेके बि हिननि जी विलायत रखंदा, लहुमुल जन्नह, उन्हनि जे लाइ जन्नत है। युरज़क़ून फीहा बिग़ैर हिसाब, के बिग़ैर हिसाब जे उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो। अला व इन अअदाहुम, ख़बरदार जेको हिननि जा दुश्मन थींदा, अल्लज़ीन यसिलून सईरा, जहन्नम में सड़ंदा रहंदा। माशरन नास अदुवना मन दम्महुल्लाहु व लअनहु, असांजा जेके दुश्मन आहिनि उन्हनि जी अलाह मज़म्मत बि कई आहे, उन ते लानत बि कई आहे। व वलियुना, जेके असांजा वली आहिनि, मन मदहुल्लाह व अहब्बहु, उहे आहिनि जिन जी अलाह तारीफ़ कई आहे, उन्हनि सां मुहबत रखे थो। माशरन नास अला व इन्नी नज़ीर, ॼाणे वठो मां नज़ीर आहियां। व अली बशीर, अली बशीर अथव, मां नज़ीर आहियां, अली बशीर अथव। अला व इन्नी मुनज़िरुन व अली हादिन, मां मुनज़िर आहियां, अली हादी अथव। अला व इन्नी नबी व अली वसी, मां नबी आहियां, व अली वसी अथव। माशरन नास अला व इन्नी रसूलुन, मां रसूल आहियां। व अली इमाम, अल इमाम वल वसी मिन बादी, इमाम अथव, वसी अथव। वल अइम्मतु मिन बअदिही वुल्दिही, जेको हिन जे औलाद मां इमाम थींदा उहे बि। अला व इन्नी वालिदुहुम, ॼाणे वठो उन्हनि जो बाबो मां आहियां, उन्हनि जो बाबो मां आहियां। वहुम युखरुजून मिन सुल्बिही, पर सुल्ब हिन जे मां निकिरंदा। आहे हिम्मत ॿुधण जी। 8हों हिसो इमाम महदीअ जो कसीदो। 8हों हिसो इमाम महदीअ जो कसीदो, समूरो न 18 बंद आहिनि हिन जा, मां थोरा तो तव्हांखे ॿुधायां। अला इन ख़ातमल अइम्मत मिन्ना अल क़ाइमुल महदी, ॼाणे वठो इमामनि मां आख़िरी असां अहले बैत मां आहे उहो महदी आहे। अला इन्नहु ज़ाहिरु अल दीन, ही उहा जेको दीन खे सॼी दुनिया ते ग़ालिब करण वारो आहे। अला इन्नहुल मुंतक़िमु मिनज़ ज़ालिमीन, ज़ालिमनि खां इंतक़ाम वठण वारो इहो अथव। अला व इन्नहु फातिहुल हुसून व हादिमुहा, कुफ्र ऐं शिरक जे सभिनी क़िलनि खे फतह करण वारो ऐं टोड़ण वारो इहो महदी अथव। अला इन्नहु ग़ालिबुन कुल्ल क़बीलतिन मिन अहलि शिरक व हादियुहा, शिरक जे हर कबीले खे उन कबीले ते ग़ालिब थियण वारो, उन्हनि खे हिदायत करण वारो इहो महदी अथव। अला इन्नहुल मुद्रिकु बिकुल्लि ख़ारिल औलिया, जेको कुझु पुराणनि दौर में औलिया खे मिलियो आहे सभु गॾु थी हिन खे मिलंदो। सभिनी नबियुनि जो वारिस आहे, मुंहिंजो बि वारिस आहे। ऐं आख़िरी जुमिलो
अॻिते नथो पढ़ां। अला इन्नहु नासिरो लिद्दीन अल्लाह, अल्लाह जे दीन जो मददगार ई महदी अथव। अल्लाह जे दीन जो मददगार ई अथव। हाणे चवंदा बेअत कयो, माशर अन्नास इन्नी क़द बय्यनतु लकुम व अफ़हमतु, मां तव्हांखे सम्झाए बि छॾियो, बयान बि करे छॾियो। हादा अली युफ़हिमुकुम बादी, मूंखां पोइ हीउ अली अथव जेको तव्हांखे सम्झाईंदो, हीउ अली अथव जेको सम्झाईंदो। अला व इन्नी इंदल इन्क़िज़ाए ख़ुतबती, हाणे मुंहिंजो ख़ुतबे जो आख़िरी हिसो अथव। अदऊकुम इला मसाफ़क़ती, मां तव्हांखे हिन जे बेअत जे लाइ दावत थो ॾियां। अला बेअत व इक़रार बि, अचो हिन जी बेअत कयो, हिन जो इक़रार कयो। सुम मुसाफ़क़तो बादी, पोइ जेके हिन खां पोइ इमाम अचण वारा आहिनि उन्हनि जी बि बेअत हिन सां कयो। अला व इन्नी क़द बायतुल्लाह, ॼाणे वठो मां अल्लाह जी बेअत कई आहे। व अली क़द बायानी, अली मुंहिंजी बेअत कई आहे। ना आख़िज़ुकुम बिबैअत लहू, मां तव्हां खां अलीअ जी बेअत थो वठां। हाणे था पाण फरमाइनि त सूरे फतह में जेका नाज़ुल थी आयत, नाज़ुल त हुते थी, असुल हिन मौक़े जी अथव। सुलह हुदैबिया वक़्तु नाज़ुल हुते थी सूरे फतह जी आयत, असुल हितां जी अथव। इन्नल लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह, ए नबी जेके तुंहिंजी बेअत था कनि, या तुंहिंजी नथा कनि, अल्लाह जी था कनि। हुतां जो न आहे, असुल हितां जो अथव, हितां जो अथव। यदुल्लाह फौक़ा यदीहिम, अल्लाह जो हथ हिननि जे मथां आहे। फमन नकस, जेको टोड़े छॾींदो इन बेअत करण खां पोइ, फइन्नमा यनकुसु अला नफ्सी, उनजो वबाल बि उन ते पाण ते पवंदो। वमन औफा बिमा आहद अलैहुल्लाह, जेको अल्लाह हुन ते अहद कयो आहे उहो पूरो कंदो। फसयुतीहि अजरन अज़ीमा, उन्हनि खे अल्लाह अज़ीम अजर था कनि। हाणे हलाल हराम ॿुधाइनि था। माशर अन्नास इन्नल हज वल उम्रत मिन शाइर अल्लाह, ॿुधाईंदे 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 फरमाइनि त माशर अन्नास अक़ीमुस सलात, नमाज़ खे क़ाइमु कयो। व आतुज़ ज़कात, ज़कात अदा कयो। कमा अमरकुमुल्लाह, जीअं अल्लाह तव्हांखे ॿुधो आहे। फ़इन ताल अलैकुमुल अमद, अगरि ज़मानो गुज़री वञे, फ़क़सरतुम औ नसीतुम, तव्हां खां अगरि जेका दीन विसरी वञे या गुम थी वञे, फ़अली वलियुकुम व मुबय्यिनु लकुम, त पोइ विसरियल दीन यादि ॾियण वारो अली अथव। विसरियल दीन यादि ॾियण वारो अली अथव। अल्लज़ी नसबहु अल्लाहु अज़्ज़ व जल्ल लकुम बादी अमीन ख़ल्क़िही, जेके अॼु अल्लाह ताला पंहिंजे ख़ल्क़ ते अमीन मुक़रर कयो आहे। इन्नहु मिन्नी व अना मिन्हु, मूं मां आहे, मां हिन मां आहियां। वहुव वमन तख़ल्लफ़ मिन ज़ुरियती युख़बिरून बिकुमा, जेको हिन जे ख़िलाफ़ कंदो, हिन जी ज़ुरियत मां ईंदड़ इमामनि जे ख़िलाफ़ कंदो, उन जी मां तव्हांखे ॿुधाए छॾी। घटि थो कयां, आख़िरी हिसे ते थो चवां, ॿुधण जी ताक़त घटि थी वई आहे। आख़िरी हिसो, 11हों हिसो। हाणे सभु जो अचनि बेअत कनि, सभु बेअत त माशर अन्नास इन्नकुम अक्सरु मिन अन तुसाफ़िक़ूनी बिकफ़िन वाहिदिन फी वक़्तिन वाहिद, तव्हां मां हिकिड़ो हिकिड़ो अचे हथ ॾिए, घणा आहियो तव्हां। वक़द अमरनी अल्लाह अज़्ज़ व जल्ल, हाणे अल्लाह मूंखे हुकुम ॾिनो आहे हिन जे हवाले सां छा कयां, कीअं बेअत। अन आख़ुज़ु मिन अलसिनतिकुम इक़रारन बिमा अक़दतु लिअली अमीरिल मुमिनीन, हाणे अलीअ जे बारे में मां तव्हां खां ज़बानी बेअत थो कयां, त ज़बान सां चओ। छा अमीरुल मोमिनीन चओ, वलिमन जाअ बअदहु मिनल अइम्मति मिन्नी व मिन्हु, ऐं जेको हिन जे पोयां हिन जे सुल्ब मां इमाम ईंदी, उन्हनि जो बि इक़रार कयो। अलामा अलमतुकुम अन ज़ुरियती मिन सुल्बिही, ॿुधाए छॾियो थी मां त हिन जे सुल्ब मां ईंदव। फ़क़ूलू अजमाउकुम, हाणे गॾिजी सभु चओ। ज़ाकिर ईंदा आहिनि, चवंदो गॾिजी वहवा चओ, गॾिजी नारा हणो, गॾिजी सलवात चओ। रसूल इहो न चयो आहे। रसूल चयो हाणे सभु गॾिजी चओ। छा चयो? इन्ना सामिऊन, असां ॿुधूं था, मुतीऊन, इताअत कयूं था, राज़ून, राज़ी आहियूं,
मुनकादून सर झुकायूं था लिमा बल्लगत अन रब्बिना व रब्बिका फी अम्र इमामिना अली अमीरुल मोमिनीन। अली अमीरुल मोमिनीन जे बारे में जेको तव्हां हुकुम ॾिनो आहे असां मञूं। वमन वुलिद मिन सुल्बिही मिन अइम्मते, ऐं जेको हिन जे सुल्ब मां इमाम ईंदा उन्हनि जे बारे में जेको तव्हां चयो आहे उहो बि असां मञोसीं। सभु गॾिजी चओ, वो सब गॾिजी चओ नुबायउक अला ज़ालिक बिक़ुलूबिना व अनफुसिना व अलसिनतिना व अयदीना। असां पंहिंजे दिलनि सां, नफ़्सनि सां, ज़बानुनि सां, हथनि सां इन्हनि जी बेअत था कयूं। सभु गॾिजी चओ अला ज़ालिक, इहो जेको तव्हां बयानु कयो आहे, ऐं चओ सभु गॾिजी नुही व अलई अला ज़ालिक नुही। ऐं इहो बि चयो त या अल्लाह मूंखे इन बैअत ते ज़िंदह रखजां, व अलैहि नमूत, ऐं इन ई बैअत ते मूंखे मारजां, व अलैहि नुबअत, ऐं क़यामत ॾींहुं बे क़ब्र मां इन ई बैअत ते मूंखे उथारजां। सभु गॾिजी चओ ला नुग़य्यिरु वला नुबद्दिल। न इन में असां का तब्दीली कंदासीं, न इन में को तग़य्युर आणींदासीं, वला न शुक, न इन में को शक कंदासीं, वला नरताव, न इन में को रैब कंदासीं, वला नरजिउ अनिल अहद वला ननकुज़, न फिरंदासीं न टोड़ींदासीं। सभु गॾिजी चओ, सभिनी गॾिजी चयो, सभिनी गॾिजी चयो। आख़िरी हिसो वअज़तना बिवअज़िल्लाह फी अली अमीरिल मोमिनीन वल अइम्मतिल्लज़ीन ज़करत मिन ज़ुर्रियतिक मिन वुल्दिही बअदहु अल हसन वल हुसैन। मूंखे जेका नसीहत करणी मां तव्हांखे करे छॾी, जेका अल्लाह ॿुधाई हुई अमीरुल मोमिनीन जे बारे में, उन खां पोइ ईंदड़ इमामनि जे बारे में, जेके हिन जे ज़ुरियत मां ईंदा, हसन जे बारे में, हुसैन जे बारे में, वमन नसबहुल्लाहु बअदहुमा, जेको हसन हुसैन खां बाद में जेके नसब थींदा उन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधाए छॾियो। फल अहद वल मीसाक़ु लहुम माख़ूज़ुम मिन्ना, इहो अहद ऐं मीसाक़ क़यामत ॾींहुं मूंखां बि पुछियो वेंदो। मिन क़ुलूबिना व अनफुसिना व अलसिनतिना ज़माइर व अयदीना। मां ॿुधाए छॾियो, हाणे जॾहिं ॿुधाए छॾियो, हाणे जेको आहे पाण फरमाइनि था माशरन नास फबाइउल्लाह फबाइउनी वबाइउ अलीयन अमीरुल मोमिनीन वल हसन वल हुसैन। उथो बेअत कयो अल्लाह जी, मूं रसूल जी, अलीअ जी, हसन जी, हुसैन जी। कलिमतन बाक़ियतन, ऐं जेके इन खां पोइ अचण वारा इमाम आहिनि क़यामत ताईं। युहलिकुल्लाहु मन गदर व यरहमु मन वफ़ा। ख़बरदार, जेको गद्दारी कंदो अलाह हुनखे हलाक कंदो, जेको वफ़ा कंदो अलाह हुन ते रहम कंदो। माशरन नास, ए इंसानो, क़ूलू अल्लज़ी क़ुल्तु लकुम, मां जेको तव्हांखे चयो इहो वरी चओ, जेको चई चुका वरी चओ। वसल्लिमू अला अलीयिन बिइमरतिल मुमिनीन, वञी गॾिजी अलीअ खे अमीरुल मोमिनीन चई सलाम चओ। वक़ूलू, ऐं जॾहिं हुन वटि वञो त छा चइजो इहो ॿुधायांव थो। जॾहिं अली वटि वञो ऐं हुनखे चओ त छा चवंदो इहो ॿुधायांव थो। वक़ूलू समिअना, ॿुधोसीं, व अताना, इताअत कईसीं, गुफ़रानक रब्बना, पालणहार असांजी मग़फ़िरत फरमा, व इलैकल मसीर, तो ॾांहुं मोटणो आहे। वक़ूलू अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा, अल्लाह जी हम्द है जंहिं असांखे हीअ हिदायत ॾिनी। वमा कुन्ना लिनहतदिय लौला अन हदाना अल्लाह, अगर अल्लाह न ॾे असांखे न मिले आहे। माशरन नास मन युति अल्लाह व रसूलहु व अलियन वल अइम्मतल्लज़ीन ज़करतुहुम फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ए इंसानो, जंहिं इताअत कई अल्लाह जी, जंहिं इताअत कई रसूल जी,
जंहिं इताअत कई अलीअ जी ऐं इमामनि जी जिन जो मां ज़िक्र कयो आहे, फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, उन्हनि खे अज़ीम कामयाबी मिली, अज़ीम कामयाबी मिली। आख़िर में जुमला आहिनि, आख़िर में रसूल दुआ थो घुरे, अल्लाहुम्मा अग़फ़िर लिल मुअमिनीन, पालनहार हाणे जिन मुंहिंजे इन ऐलान ते ईमान आंदो आहे उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। दुआ थींदी आहे न जलसे में, पालनहार सभिनी खे बख़्श, सभिनी जा ऐब डप, सभिनी खे रिज़्क़ ॾे, सभिनी खे औलाद ॾे, सभिनी खे थींदो आहे न बि पंहिंजी दुआ मटाए थो, सभई न। अल्लाहुम्मा वालिमन वाला, जेको जेको मरकज़ दुआ जो हाणे अली अथव, नबीअ जे दुआ जो मरकज़ अली बणिजी वियो, सभई न आहिनि हाणे, मरकज़ ही अथव अल्लाहुम्मा अग़फ़िर लिल मुअमिनीन वग़ज़िब अलल जाहिदीन अल काफ़िरीन, जेको हिननि सां दुश्मनी कुफ़र करे उन्हनि ते ग़ज़ब फरमा। हाणे चवनि था वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ही आहे नबीअ जो ख़ुतबो। हाणे तव्हां ॿुधो त नबीअ छा फरमायो, हाणे फेरायो माना अली माना दोस्त, हाणे भले फेरायो अली माना दोस्त, हेतिरो सारो ॿुधण खां पोइ हाणे भली चओ अली माना दोस्त, अली माना दोस्त, अली माना दोस्त, अली माना दोस्त, चवंदा वतो न को अलाह मञींदो आहे न को रसूल मञींदो आहे। तव्हांजा मुरीद मञे वठनि त भले मले वठनि, पर न को अलाह मञींदो न को रसूल मञींदो। अली इमाम करार ॾिनो वियो आहे। गदीर मुस्लमाननि में बेमज़लूम आहे, असां शीयनि में बेमज़लूम आहे। मुस्लमाननि में मज़लूम इन करे आहे त गदीर हुननि खे यादि ई कोन्हे, असां में मज़लूम इन करे आहे त न अलीअ जी इताअत, न हसन जी इताअत, न हुसैन जी इताअत, न महदीअ जी इताअत। गदीर मज़लूम, गदीर मज़लूम, गदीर खे ज़िंदा कर कीअं? इताअत सां, इताअत सां, अलीअ जी इताअत सां गदीर खे ज़िंदा कयो। हिकिड़ो तव्हांखे नंढिड़ो ॻाल्हि थो ॿुधायां, गदीर ज़िंदा थी वेंदी। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो न्याज़ कयूं था न 22 रजब, 22 रजब न्याज़ कयूं, शिया बि कनि था, सुन्नी बि कनि था। अगरि न इहो न्याज़ न हुजे त इमाम जाफ़र सादिक़ खे कोई सुन्नी कोन सुञाणे। इमाम जाफ़र सादिक़ खे सुञाणनि था माण्हू छाजे लाइ? न्याज़ जे करे। पोइ जॾहिं माण्हुनि जी नफ़्सियात इहा आहे त पोइ छो न असां गदीर जो न्याज़ कयूं ताकी इन न्याज़ जे ज़रिए गदीर बि सुञाती वञे। न्याज़ अली छो न कयूं अरिड़हीं ज़िलहज ते, जो सभिनी खे ख़बर पए त अॼु गदीर है। ख़तम थो कयां ॻाल्हि। इमाम जाफ़र सादिक़ जे न्याज़ी जेका फज़ीलत हुजे हुजे, न आहे न आहे, मुंहिंजो इन सां बहस न आहे। गदीर जे ॾींहुं न्याज़ करण जो केतिरो सवाबु आहे? गदीर जे ॾींहुं न्याज़ करण जो, न्याज़ अली करण जो, न्याज़ गदीर करण जो केतिरो सवाबु आहे? बिहारुल अनवार में इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, जंहिं गदीर जे ॾींहुं हिकिड़े मोमिन खे खारायो, उन ॼण त सभिनी नबियुनि ऐं इमामनि खे खारायो। चाहियो था त तव्हांजो घर नबियुनि सां भरिजे, चाहियो था त तव्हांजो घर इमामनि सां घर भरिजे, चाहियो था तव्हांजे घर सभु नबी अचनि, चाहियो था तव्हांजे घर सभु इमाम अचनि। हिकिड़ो तरीक़ो अथव, गदीर जो न्याज़ कयो, सभु नबी बि ईंदव, सभु इमाम बि ईंदव। गदीर खे ज़िंदा कयो। गदीर ज़िंदा थी, दीन ज़िंदा थी वेंदो, इमाम ज़माना ज़िंदा थी वेंदो। असांजा सभु मसला हल थी वेंदा। घणो टाइम वरितुमि, तव्हांजो तकलीफ़ ॾिनमि। गर्मीअ जे मौसम में अल्लाह तबारक ताला साईं तौफ़ीक़ में इज़ाफ़ो अता फरमाए, कामयाबी अता फरमाए, अहल बैत जो वाक़ई शियो बणजण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए, इताअत अता फरमाए। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला मुहम्मद
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद या महमूदो बिहक्के मुहम्मदनिल मुस्तफ़ा या अला बिहक्के अलीनिल मुर्तज़ा या फातिर समावात वल अर्द बिहक्के फातिमत ज़हरा या मुहसिनो बिहक्के हसनिल मुज्तबा या क़दीमुल एहसान बिहक्के हुसैन अलैहिस्सलाम व बिहक्के तिस्अतिल मासूमीन मिन ज़ुर्रियतिल हुसैन अलैहिस्सलाम। करीम खुदा मोहम्मद वाले मोहम्मद जी इज़्ज़त जो वास्ते पंहिंजे पाकीज़ा आसमा जो वास्ते थी ही जशन पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमा। करीम खुदा जेको बानी इंतज़ाम कयो पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमा। असां जेका हाज़िरी लॻाई आहे जितां जितां मोमिन आया हुननि जो अचणु पंहिंजी इबादत में शुमार फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जी इज़्ज़त जे सदके ही जशन ता ज़ुहूर क़ाइम आले मोहम्मद शाद आबाद फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जी इज़्ज़त जे सदके जेतिरनि मोमिन दमे दर में सुखने जशन में ताउन कयो आहे मुंहिंजा अल्लाह पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमा। जितां जितां खां मोमिन कही आहिनि शरई हाजतूं रखनि था तूं अलीम बिज़ात सुदूरां तमामु मोमिन जूं शरई हाजतूं रवा फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जी इज़्ज़त जे सदके पंहिंजे वाहिदानियत हिकिड़े जे सदके असांजे इन इबादत खे पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमा। करीम खुदा मोहम्मद वाले मोहम्मद जी इज़्ज़त जे सदके जेतिरा बीमारनि खे शिफ़ा कामिला सिहत आजिल अता फरमा। जेतिरा मक़रूज़ उन्हनि खे कर्ज़नि खां निजात अता फरमा। करीम अल्लाह जेतिरा मोमिन हज ज़ियारत जा मुतमन्निन हज ज़ियारत नसीब फरमा। जेकी हज ज़ियारत ते वयल उन्हनि जो सफ़र बेख़तर फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जी इताअत फरमा बरदारी करण जी मज़ीद तौफ़ीक़ इनायत फरमा। असां सभिनि खे अहिड़ो बना जीअं मोहम्मद वाले मोहम्मद चाहिनि था। करीम अल्लाह असांखे हर बुरे कम खां परे रहण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। हर चङे कम खे अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। असांजे हादी और रहबर इमाम ज़मान जे ज़ुहूर में ताजील फरमा। असांखे पंहिंजे मौला जे आवान अंसार में शुमार फरमा। असांजे दुआउनि खे मुस्तजाब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउ दुआ बिहक़्क़ि ज़हरा व अबीहा व बालिहा व बनीहा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद वअज्जिल तमाम मोमिनीन खे गुज़ारिश कजे त महिरबानी फरमाए